कालके खानापुर जे करमपुर लाड़ो भरिसां नाबरकोट थाणे जे अध इंडस हाईवे लंजो लाड़ो पुलिस चौकी लॻो सरेआम जुआ जी टिकरी काफ़ी महीननि खां हलंदड़ आहे त ॿिए पासे नाबरकोट थाणे जो हिकु पुलिस एहलकार इलाइक़े जा प्राइवेट माण्हू साण करे लंजो लाड़ो खां सीपी पुलिस चौकी ताईं मंझंदि जो 12 वॻे खां शाम ताईं इंडस हाईवे ते गैर क़ानूनी कार्रवाई करे मुसाफ़िर गाॾियुनि खां हज़ारें रुपया भत्तो उगाड़े मुसाफ़िरनि खे तंग कयो पियो वञे। लंजो लाड़ो पुलिस चौकी लॻो इलाइक़े जे नामी गिरामी जुआरनि जी सरबराही में काफ़ी महीननि खां सरेआम पधर ते जुआ जी टिकरी हलंदड़ आहे, जंहिंसां इलाइक़े में मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे। जुआ जी टिकरी जी सरबराही कंदड़ जुआरी एतिरा त बासर आहिनि जो हद जी पुलिस जुआ जी टिकरी बंदि कराइण ऐं ॿिए तरफ़ लंजो लाड़ो पुलिस चौकी खां सीपी पुलिस चौकी ताईं इंडस हाईवे ते ट्रकुनि समेत ॿियनि मुसाफ़िर गाॾियुनि खां मंझंदि जो ऐं शाम ताईं भत्ते वारे सिलसिले खे बंदि नथो करायो वञे। एसएसपी शिकारपुर डीआईजी लाड़काणो आईजी सिंध ऐं ॿिया वस वारा लंजो लाड़ो पुलिस चौकी भरिसां हलंदड़ जुआ जी टिकरी ऐं नाबरकोट पुलिस एहलकार जी सरबराही में मुसाफ़िर गाॾियुनि खां पुलिस जी फुर लुट ऐं भत्ताखोरी जो नोटिस वठी मुलविस अनासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।